अस्सलाम वालेकुम नाज़रीन, तव्हां ॾिसी रहिया आहियो सोशल मीडिया सेंटर सिंध। सामारो जे तालके एडमिनिस्ट्रेशन पारां यूसीआर आड़ो बुरगड़ी में खुली कचारी। असिस्टेंट कमिश्नर समेत सभिनी खातनि जे अफ़सरनि जी शिरकत। नियाणे जी तालीम लाइ स्कूल खोलण ऐं सरकारी अस्पताल खे अपग्रेड करण, 24 कलाक ओपीडी करण ऐं सिम नालो ॾियण समेत मुख़्तलिफ़ मसइला ॻोठाणनि तरफ़ां पेश कया। खुली कचारी में असिस्टेंट कमिश्नर संजय कुमार, डीएसपी सामारो इकबाल मंगरियो, एसएचओ सामारो अहमद बख्श राइमो, मुफ्तियाकार सामारो आसिफ कालरो समेत मुख़्तलिफ़ सरकारी खातनि जे अफ़सरनि, यूसी आराड़ो बुरगड़ी जे चेयरमैन जमाल खान बुरगड़ी समेत यूसी आराड़ो बुरगड़ी समेत आसपास जे यूसी जे माण्हुनि वॾी तइदाद में शिरकत कई। खुली कचारी साबिक़ नाज़िम अब्दुर्रहमान बुरगड़ी जी औताक ते रखी वई हुई। खुली कचारी में माण्हुनि रेवेन्यू, पुलिस, तालके खाते समेत मुख़्तलिफ़ खातनि ख़िलाफ़ शिकायतूं कयूं, जॾहिं मुख्य मुतालिबो सभिनी पारां उहो कयो वियो त इलाइक़े में सीम नालो न हुजण करे हमेशा किरोड़नि रुपयनि जा फसल तबाह थियो वञनि। हिननि उहो मुतालिबो रखियो, असांखे सीम नालो ॾिनो वञे। उन मौक़े ते असिस्टेंट कमिश्नर सामारो संजय कुमार चयो, असांजो खुली कचारी रखण जो मक़सदु उहो आहे त माण्हुनि जा मसइला उन्हनि वटि वञी हल कजनि। माण्हुनि जेके कम असांजे हिते करण जा हुया उहे मौक़े ते करे ॾिनासीं। बाक़ी सीम नाले समेत जेके वॾा कम आहिनि उहे डिप्टी कमिश्नर खे लिखंदासीं। उन मौक़े ते साबिक़ नाज़िम अब्दुर्रहमान बुरगड़ी ऐं यूसी चेयरमैन जमाल खान बुरगड़ी आयल महिमाननि खे सिंधी सक़ाफ़त अजरकूं पिणु ओढायूं।